नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद का ख़बर ॾींदा हलूं त ट्रेन सर्विस बहाल थियण बाद हैदराबाद रेलवे स्टेशन ते ट्रेननि जी अच वञ जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। ट्रेन ऑपरेशन बहाल थियण खां पोइ स्टेशन ते पहिरीं ट्रेन अवामी एक्सप्रेस पहुती आहे। ट्रेन जे स्टेशन पहुचण ते रेलवे इंतज़ामिया पारां गुलनि जी वर्खा कई वई। पहिरीं ट्रेन हैदराबाद खां पिशावर 43 मुसाफ़िरनि खे खणी रवानो थी वई। अहिड़ी तरह राति देर ताईं हैदराबाद मां मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं 11 ट्रेनूं हलंदियूं, जॾहिं त कोरोना बाबति जारी कयल SOPs तहत सख़्ती सां अमल करायो वियो। रेलवे स्टेशन जे मुख़्तलिफ़ पासनि खे कुंडेदार तारनि सां बंदि कयो वियो आहे। रुॻो टिकट रखंदड़ माण्हुनि खे स्टेशन में दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी पई वञे। मुसाफ़िरनि जी दाख़िलाई वारी हंधि डिसइंफेक्टेड गेट लॻायो वियो आहे ऐं मुसाफ़िरनि जा हथ सैनिटाइज़ सां साफ़ कराया पिया वञनि। हिन सिलसिले में स्टेशन सुपरिंटेंडेंट मोहम्मद रमज़ान जो चवणु आहे त कोरोना बाबति जारी कयल SOPs तहत सख़्ती सां अमल कराए रहिया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो